सोना से है कामयाबी स्कीम के तहत सोना की जदीद और ज्यादा अफादियत वाली खादें खरीदें और पाएं बेशुमार कीमती इनामात। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज है। नेपाल में तबाह कंदड़ बोर्ड 19 ॼणा फोत, 108 भारतीय शहरनि समेत केतराई लापता। नेपाल में तबाह कंदड़ ओचतो बोर्ड नेपाल जे तिब्बत सां लॻंदड़ सरहदी इलाइक़े में ओचतो आयल शदीद बोर्ड तबाही मचाए छॾी। बोर्ड सबबि घटि में घटि 19 ॼणा फोत थी विया, जॾहिं त 108 भारतीय शहरनि समेत केतराई माण्हू लापता आहिनि। बोर्ड जे तेज़ वहकरे सबबि केतराई ॻोठ, घर, रोड ऐं तरक़ियाती मंसूबन जूं साइटूं मुतासिर थियूं आहिनि। नेपाल फ़ौज पारां मुतासिर माण्हुनि जे बचाء ऐं इमदाद लाइ 14 हेलीकॉप्टर ऐं ख़ासि रेस्क्यू टीमूं मुक़ररु कयूं वियूं आहिनि। रिपोर्टनि मूजिबि बोर्ड मक़ामी वक़्त मुताबिक़ सुबुह तक़रीबन 9 वॻे भोटिकोसी दरियाह में ओचतो वॾे वहकरे अचणु सबबि पैदा थी, जंहिं जो रुख़ तबत जे तरफ़ खां ॿुधायो पियो वञे। वधीक अहम ख़बरुनि ऐं ताज़नि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो हाला न्यूज़ TV, हर ख़बर हर नई सोच सां।